नाज़रीन, शिकारपुर में करप्शन के खात्मे लाइ एंटी करप्शन खाते के मुलाज़मन पारां ऑफिस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। इन बारे सां तफ़सील ॾिसूं था अतीक धोकड़ जी हिन रिपोर्ट में। शिकारपुर में करप्शन के खिलाफ ऐलान जहादाबाद ज़िले में रिश्वत के मर्ज़ नासूर हटायो साफ़ सुथरो मुस्तक़बिल बणाइण लाइ सिंध सरकार के ऐलान बाद एंटी करप्शन पारां हफ़्तो मल्हाए एंटी करप्शन ऑफिस का प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जिते आल डिपार्टमेंट के मुलाज़िमन वॾे अंग में शिरकत कई। रैली में शरीक ADC1 उमेर मेमन, सर्कल ऑफिसर एंटी करप्शन जवाद हुसैन, एजुकेशन डिप्टी DEO गाज़ी सिकंदर भुट्टो, आपका अगवान शफ़ीक शेख ऐं ॿियनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त एंटी करप्शन जो इंटरनेशनल डे मल्हाए रहिया आहियूं। अॼु डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ऐं एंटी करप्शन जे तवसुल सां गॾिजी असां एंटी करप्शन ऑफिस खां वठी प्रेस क्लब ताईं पैदल रैली मुनक़िद कई, जंहिंमें असांजा एजुकेशन जा इदारा, म्यूनिसिपल जा इदारा, AC साहबान, ADC साहब, असां पाण इंफॉर्मेशन ऑफिसर साहब जन सभई इन में मौजूदु हुआ। तव्हांखे ख़बर आहे त असां हे इवेंट जेको आहे इहो इंटरनेशनल इवेंट आहे ऐं उनमें असांजो पाकिस्तान असांखे पंहिंजे हाई अप्स जो हुकुम हूंदो आहे त बाबा एंटी करप्शन डे मल्हायो अवाम जी अवेयरनेस जे लाइ, अवाम खे सुजाग करण जे लाइ त उन्हनि जा हक़ूक़ छा आहिनि, उन्हनि जे हक़ूक़नि खे कीअं असां उन्हनि खे वठी ॾेई सघूं था। उन्हनि खे इन हवाले सां हीअ पंहिंजो रैली असां मुनक़िद कंदा आहियूं हर साल। एंटी करप्शन जे तरफ़ खां पूरी सिंध लेवल ते जेको आहे साल में जेको आहे हफ़्तो मल्हायो वेंदो आहे ऐं असां उन्हनि सां जेको आहे एजुकेशन डिपार्टमेंट ऐं ऑल पाकिस्तान क्लर्क्स एसोसिएशन सां मुकमल सहकार कयो आहे। असां रैली में उन सां इकट्ठा आहियूं। सभिनी इदारनि खे गॾु करे ऐं हे रैली ऐं धरणे जे सूरत में असांखे गॾु कयो आहे ऐं उमेदु आहे त असांजे मुआशरे में इहा करप्शन ख़तमु थींदी। जॾहिं त करप्शन के ख़ात्मे लाइ निकितल रैलीअ में मुख़्तलिफ़ स्कूलनि के शागिर्दनि भी वॾे अंग में शिरकत कई। कैमरामैन दीदार सां गॾु अतीक धुक्कड़, आवाज़ न्यूज़, शिकारपुर।